आहे त असां वकला लॾ जेको बि आहियूं, मां नाले क़ुर्बान अली वकील तालुक़े भिरिया जो उम्मीदवार बि रहियो आहियां ऐं इन जो मेंबर आहियां। असां जेको आहे सो इन सां मोहबत कयूं था ईरान सां। ईरान सां असां पंहिंजे बचनि सां गॾु ईरान सां गॾु आहियूं ऐं ईरान जी मोहबत असांजे सीने में ईअं आहे जीअं इमाम हुसैन जी पंहिंजे लश्कर सां हुई ऐं असां हुसैनियत जा मञण वारा आहियूं। उन सां मोहबत कयूं था ऐं ईरान सां मोहबत कयूं था। हिन वक़्तु जेकॾहिं ईरान जंग करे पियो थो त असां हिन वक़्तु बि ईरान सां गॾु आहियूं, ईरान सां गॾु रहंदासीं। असांजो मौक़िफ़ इहो हिकिड़ो पंहिंजी ज़मीर खे मलामत करे हिकिड़ो नंढड़ी कोशिशि कई आहे ऐं हीअ असां ईरान जे लाइ कई आहे। इमाम ख़ुमैनी साहिब जिन जी करे कई आहे। हू शहीद थिया आहिनि ऐं शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। असांखे इहो ॾुख न आहे त हू शहीद छो थिया आहिनि, सिर्फ़ु असांखे इहो ॾुख आहे त जॾहिं अॼु खां काफ़ी साल पहिरियां जॾहिं असां सभई चवंदा आहियूं त बाबा असां हुजूं हा त इमामनि सां हीअं न थिया, इमाम हुसैन सां हीअं न थिया। मुंहिंजो इहो ई सुवालु आहे सभिनी मुस्लमाननि खां, सभिनी मुस्लमान मुल्कनि खां इहो ई सुवालु आहे त अॼु जॾहिं ईरान जे मुस्लमाननि ते हमिलो थी रहियो आहे त हीअ सभई मुस्लमान भाइर असांजा किथे आहिनि, किथे निंड पिया आहिनि। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेके बि अमेरिका जा अॾा आहिनि उन्हनि खे तबाह करे वञे। जॾहिं असांजे बारे में हू कुझु बि नथा सोचनि, असांजे मासूमनि ॿारनि ते हींअर हुते ईरान में अटैक थियो, तव्हां ॿुधायो त हू केॾा बुज़दिल आहिनि, असांजे पुठियां था वार कनि। भाजी ही जेको पंहिंजो वज़ीर आज़म पाकिस्तान जो जेको आहे उहो जेको आहे अञा ईरान जे बारे में न को कहिड़ो मौक़ो बि न अथई, न को छा उन जे बारे में त मां उन जे बारे में कुलम कुली इहे चवंदमि त जीअं चवंदा न 52 मुल्कनि जो हिकु भाउ, ईअं मां चवंदमि त उन्हनि भेनरुनि खे माना 52 मुल्क खे चूड़ू पारे छॾियूं। मां हिन वज़ीर आज़म खे कुलम खुली चवां थी, चाहे उन खां पोइ मूंखे फांसी अचे, मूं ते पूरा केस थियनि, मूंखे को डप न आहे। माण्हू त आहे